Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. तुर्की पहुतल वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ ऐं परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻवाणी में पाकिस्तानी वफ़्द जी पाक तुर्क बिज़नेस काउंसिल जी सीड़पकारनि सां मुलाक़ात। ॿिन्ही मुल्कनि में वापारी लाॻापनि खे हथी ॾियण ते ॻाल्हियूं। वज़ीर-ए-आज़म तरफ़ां तुर्क सीड़पकारनि खे पाकिस्तान में सीड़पकारी जी दावत। बिज़नेस काउंसिल खे ख़िताब दौरान वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो त पाक तुर्क वापारी लाॻापनि खे संजीदगी सां अॻिते वधाइण घुरूं था। ॿिन्ही मुल्कनि में वापार ऐं अवामी सतह ते राब्ता वधाइण जा मौक़ा मौजूद आहिनि। कराची में जेल चोरंगी वटि रिहाइशी इमारत जी बेसमेंट ते क़ाइम सुपर स्टोर खे बाहि विकोड़े वई। इमारत जे फ्लैट्स में रहंदड़ माण्हुनि खे बि ॿाहिरि कढियो वियो। बाहि विसाइण लाइ समूरे शहर जा फायर टेंडर्स तलब। 15 खां वधीक फायर टेंडर्स ऐं रेंजर्स अहलकार रेस्क्यू टीमुनि सां गॾु बाहि विसाइण जी कोशिशुनि में रुधल। वाटर बोर्ड इख़्तियारनि जो चवणु आहे त बाहि विसाइण लाइ पाणी सां भरियल टैंकर्स उमाणिया विया आहिनि। DC ओभर टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बाहि कंट्रोल में आहे, को बि जानी नुक़सान नाहे थियो। बाहि ते ज़ाब्तो अचण बैदि वाक़िए जी जांच कई वेंदी। सुपर स्टोर खे लॻल बाहि जा कारण मालूम न थिया। हुकूमती दावाउनि जे उबतड़ यूटिलिटी स्टोर्स ते अटे खां पोइ खादिरो तेल ऐं गेह जे अघनि में गाटे टोड़ वाद। मुख़्तलिफ़ कंपनीज़ जे गेह जो 5 किलो वारो दॿो 550 खां 1155 रुपया महांगो थी वियो। 5 लीटर खादिरो तेल जे अघनि में 545 खां 982 रुपया वाद। खादिरो तेल ऐं गेह जा वधायल अघ अॼु खां लागू। वफ़ाक़ी हुकूमत दावा कई हुई त यूटिलिटी स्टोर्स ते अटे जे 20 किलो थेले जो अघु 950 रुपयनि मां घटाए 800 रुपया कयो वियो आहे। खंड जो अघु 85 मां घटाए 70 रुपया फ़ी किलो कयो वियो। फ़ी किलो गेह ते बि 100 रुपया सब्सिडी ॾियण जी दावा। इलेक्शन कमीशन नयूं चूंडूं कराइण लाइ तयार, फ़ैसिलो हुकूमत खे करणो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जो चवणु आहे त कमीशन बिना कंहिं ख़ौफ़ जे फ़ैसिला कंदी आहे ऐं कंदी रहंदी। को नाराज़ थिए या राज़ी हुजे, इहो संदन मसइलो आहे। तकबंदियुनि ते कमु तेज़ी सां जारी आहे। आदमशुमारी जा नतीजा देर जो शिकार थिया त 2017 जी आदमशुमारी जी बुनियाद ते थियल तकबंदियुनि तहत चूंडूं करायूं वेंदियूं। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त अॻूणे डिप्टी स्पीकर असेंबली मेंबर्स जी इस्तीफ़ा जो केस कमीशन खे न माणियो आहे। अॻूणे ऐं मौजूदा कानून में समुंड पार पाकिस्ताननि खां वोट जो हक़ नाहे खसियो वियो। बादियो नज़र में अॻूणी हुकूमत जी तरमीम सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले मुताबिक़ न हुई। इस्लामाबाद हाई कोर्ट जा समुंड पार पाकिस्ताननि खे वोट जे हक़ खां महरूम रखण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह चयो त समुंड पार पाकिस्ताननि जे वोट जो रुगो तरीक़ो तय थियणो आहे। हाणे जेका तरमीम थी आहे उन में समुंड पार पाकिस्ताननि जे वोट जो हक़ ख़तमु नाहे कयो वियो। दरख़्वास्त ते ॿुधणी जुमे ताईं मुलतवी। हमारी सिक्योरिटी से मुतासिर हो गए, हमारे इंक्रीमेंट्स बंद किए गए हैं। ये हमें दबा नहीं सकते गवर्नमेंट कोई भी। हमें अपना हक है तो हमें सारा गवर्नमेंट को देना पड़ेगा।
कराची पुलिस एहतजाज लाइ प्रेस क्लब पहुतल उस्तादनि ते कड़की पई। पुलिस पुरअमन एहतजाज कंदड़ उस्तादनि खे जाइज़ मुतालबनि जी मनता लाइ एहतजाज बि करण न ॾिनो। पुलिस जे उस्तादनि ते लठबाज़ी 60 खां वधीक गिरफ़्तार। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां PST ऐं JEST उस्ताद एहतजाज लाइ कराची प्रेस क्लब पहुता हुआ। उस्तादनि जो चवणु आहे त 2018 में भर्ती थियल उस्तादनि खे अञा ताईं पको न कयो वियो आहे। तालीम खाते सालियानी इंक्रीमेंट बि बंदि करे छॾी। सिंध में जाइज़ मुतालबनि लाइ आवाज़ उथारण ते बि अड़ ऐलानियल पाबंदी लॻाई वई आहे। छा असां दहशतगर्द हुआसीं जो एहतजाज खां रोकियो वियो? हुकूमत खे जाइज़ हक़ ॾियणा पवंदा। सिंध हाई कोर्ट सूबे में 21,000 भर्तियुनि ख़िलाफ़ मुतहदा जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। मुतहदा जा बेंच ते एतिराज़ ऐं लार्जर बेंच जोड़ण जी इस्तदा बि रद्द। ॿुधणी दौरान मुतहदा जे वकील ऐं बेंच में सख़्त जुमलनि जी ॾे वठि। मुतहदा जे वकील चयो त बेंच में शामिल जज प्रोसिक्यूटर रही चुको आहे। हू हुकूमत ख़िलाफ़ केस ते ॿुधणी कीअं थो करे सघे? ही केस चीफ जस्टिस ॾांहुं माणियो वञे। AG सिंध चयो त बेंच जे बारे में जेको कुझु चयो वियो उहो अफ़सोस जोॻो आहे। मुतहदा पाकिस्तान सिंध में 21,000 भर्तियुनि ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई हुई। ऐं सिंध हाई कोर्ट हैदराबाद में जज मोकल ते हुजण सबबि शागिर्दियाणी परवीन रिंद खे मुबैना हिसाइण वारे केस ते ॿुधणी न थी सघी। पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाबशाह जी शागिर्दियाणी परवीन रिंद पहिरें उघाड़े अदालत पहुती। परवीन रिंद जो चवणु आहे त जवाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत खे बचाइण लाइ इंतिज़ामिया ऐं बासर सरगर्म थी विया आहिनि, जंहिं सबबि शफ़ाफ़ नमूने जांच न पई थिए। मूंखे इंसाफ़ मिलण सां तालीमी इदारनि में पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झंदड़ शागिर्दियाणियुनि खे बि हिमत मिलंदी। अदालत मां इंसाफ़ जी उमेद आहे। अस्सलामु अलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हनीर शेख। हेडलाइन्स ज़माने थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।